अरे रे खबरदार, सरेआम वेठो नशो तो करे, हले रे थाने ते। पुलिस साईं जे कदे मांगे हलण जी हिम्मत हुजे आ घर न वञा। अरे यार सागर, इनमें पानी कथा भरवो, ये मथा का बंद लगो भी है। अरे हाँ यार, हिन में मथा पानी भरी है, ये हेठा का टुटो पियो आहे। असां हाल दिल जो अवां सां पचारियो, अवां जी या मर्ज़ी हो जियारो या मारियो। हे वट 100 रुपयो नवे वारी बोतल वठी आ ऐं 10 रुपया तू खपाया अच। हे वट 90 रुपया बोतल मुखे कान मिली, मां 10 रुपया खपाया आयुस। सर 2019 तव्हांखे छा सेखारियो? 2019 मूंखे छा सेखारियो? मां 2019 खे अहिड़ो सबक सेखारियो जो हो जिंदगी में वापस न ईंदो। अस्सलाम वालेकुम प्यारा सिंधी भाइरो, इन प्यारी मिट्टी असां पंहिंजी सिंधी ज़ुबान जे करे हिन वीडियो खे लाइक कयो। हाणे ॿिया त कसम था ॾियनि, क़ुरान था ॾियनि, असां ज़ुबान जो वास्तो ॾिनो आहे पंहिंजी सिंधी भाउ खे। अखियूं ॿूटे लाइक जो, शिकिल नथी वणे अखियूं ॿूटे डबल टिक कयो, लाइक अची वञी वरी मथे करे छॾियो। अंग्रेज़ी फिल्मनि में 10 चुमियूं वठण सां बि प्यार नथो थिए। ऐं असां वटि स्कूल में का छोकिरी पेन घुरे त राति जो निंड्रूं हराम थी थियूं वञनि। हाय तुझू वदाऊं सभिन खां निरालियूं तुझो खिलण कमा, मौला भी बख्शे ही तोखे जवानी तुझो हुस्न दे मिसाल। तेरो चंड जहिड़ो थई, तेरे जो जेते पारो थई ना। हिन मौसम में गड यार हुजे, पयू बूंदू वसन ऐं बहार हुजे। अरे मनु काल रवने पेरे उगाड़े, बस जो क्या सजण जा सलाम आया। ओ पेरे उगाड़े पगास पेरे तो जा सलाम जो पहुंचा। अब वो चाहे पढ़ मच पढ़ो छा जो आहे, पढ़ेगा करेगा बनेगा खराब, रुलेगा पिनेगा तो बनेगा नवाब। अब बच्चे तो किन्नो पढ़ेगा भी बुझारी तो किन्नो। अच्छा आंटी, आपसे क्वेश्चन है, आप मुझे ये बताएं कि वो क्या चीज है जो धूप में नहीं सूखती? ये आंटी किसको बोल रहा है अभी? आपको। क्यों? नहीं, मुझे क्यों आंटी बोल रहा है आपने? तो मैं क्या बोलूं आपको? किसी के घर बार बार जाओ तो इज्जत कम हो जाती है, मगर एक अल्लाह ही का घर ऐसा है जहाँ बार बार जाओ तो इज्जत बढ़ जाती है। तो अल्लाह के घर जाने में देरी मत करा करो मेरे यारों, नमाज में सुस्ती ना करो। अल्लाह कैसे हैं आप? बेगैरत, बेशरम, बेहया। शर्म आना चाहिए तुमको, डूब मरना चाहिए। कैसा मुसलमान है, न सलाम न दुआ, डायरेक्ट पूछते ही कैसे। अरे यो गर्लफ्रेंड कीअं ठहंदी आहे? पैसो हुजे, शोहरत हुजे, इज्जत हुजे ऐं नालो हुजे। अरे मुंहिंजो त वॾो नालो आहे, का नथी ठहे। तुंहिंजो वरी कहिड़ो नालो आहे? सॼे शहर में मसीत आहिनि, इन्हनि मां टोपलियूं मां चोराईंदो आहियां। अल्लाह जे नाले 10 रुपया ॾिजो, जन्नत मिलंदव। वग़ैरह छा यादि कंदे हैदराबाद ॾिण में, छा यादि कंदे? ऐश कर। हैदराबाद तव्हांजी आहे, बाक़ी जन्नत पिणे जी आहे, विरहाईंदो अथव ती। आप सिंधी हो? अल्हम्दुलिल्लाह। दोस्तों, मुझे हिन यारड़े खे चांहि पचाइण न ईंदी, सलाह ॾिनीमांसि शादी कर, हाणे माशाल्लाह मानी भी पचाए वेंदो ऐं भाॼी भी। रेंजर वारनि मुंहिंजी गाॾी रोकी,
त हिकिड़े बैंट्री हणी चोही हज़रत मौलाना झल दब आहे। दिल चदेला सिस्ता मन बार सफर बस्ता नी पुश्ता न चारामा नी आप चसरा gwasta केड़ी मुंजी सोट सगी हुई कुड़ी हुन दी दिल लगी हुई छदे वई शुकुर अखी पटिया हाणे जने लगी या ठोकर मोहब्बत हाणे मजाक थी वैया समझी विया हूं सुर मुखा सब भला मसीत जा कख आहिनि ए बदिठा माण्हू मुंह में लख आहिनि जिते प्यार थिया उहे जायूं ॾिठूं रब जाने छॾाए साह वयो उहे पतड़ा फिरी वेरान हुया जिते शाम सुबुह थे मिलिया सैर कराई दुस्मा तोखे शहर सजे जो हाणे साइकिल आण्या बग्गी टमटम रिक्शा टांगो मोटर वैगन हेलीकॉप्टर बाबा मुके हेलीकॉप्टर जाने। मैंने कहा था ना, कहा था मैंने कि मैं शाका को जिंदा गिरफ्तार करूंगा। शाका एसपी शाका को कोई जिंदा नहीं पकड़ सकता। शाका या तो मार सकता भाई 20 रुपया हो गए। शाहरुख खान की अम्मी कहती थी कोई धंधा छोटा नहीं होता और धंधे से बड़ा कोई धर्म नहीं होता, पैसा हाथ में जाए। सिंध जी टोपी आला सिंध जो अजरक आला सिंध जी मोहब्बत आला सिंध जो आशिक आला मोहन जो दड़ो भी आला कोटी जी किलो भी आला। भैया 2 दिन से कुछ नहीं खाया, 10 रुपए दो ना। भैया स्टेशन जाना है, 10 रुपए वापस दे सकते हो? भैया बात सुनो, स्टेशन जाने के लिए 10 रुपए नहीं लगते, 20 रुपए लगते हैं। बात सुनिएगा, एक बात की नहीं समझ आई, मैंने उसकी मदद की या उसने मेरी? तू बटण खोले घुमंदो कर, दुनिया कंहिंजे पी जी नाहे। तोखे छा कंदा जलण वारा, मौलाई इकरार शर ठरी मीरवाह वारा। दुनिया वारा कंहिंखे सुखियो ॾिसी न सहंदा आहिनि, केॾो बि सुठो हल पोइ बि न ठहंदा आहिनि, पोइ बि न ठहंदा आहिनि। उसे प्यार वो आए मोर है मैदान में, हम जीतेंगे जवान में, आज विश्व भरी रात। मोहम्मद नबीना बिनूर हदीना मिन मक्का हबीबी नूर सताल मदीना मिन सल्ला मोहम्मद नबीना बिनूर हदीना मिन मक्का हबीबी नूर सताल मदीना मिन सल्ला। सर कट गया बदन से तिलावत नहीं रुकी, सर कट गया बदन से तिलावत नहीं रुकी, कुरान से हुसैन का रिश्ता अजीब। तव्हांखे ख़बर आहे इशफाक चांडिया 2 लाख फॉलोवर थी विया आहिनि। असां आशिकन जी ओता चई लॻिया, अलाए छो असां ते सड़ियो पियो ही जगवा, अलाए छो असां ते सड़ियो पियो ही जगवा। असां आशिकन सिकी अखे कि न सिखाए भलारा
में दुखी खे कि न दुखा तेरा बाप आया। हम सिंधी आया, हम सिंधी आया, बोले बोली मिठी, बोले बोली मिठी। सिंधी आयूं, आसी सिंधी आयूं। सिंधी 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 सिंधियत आना, सिंधियत माना, सिंधी ॿोली ॻाल्हाइण में मूंखे त गुमाना। अरे सिर खणी कारे तो वञी यार घर खपाइणो आ, उन्हनि जो सैंपल ॾेखारण वञा थो। यार टुटी हेड़ी जाए ते मुंहिंजी दिल अटकी, मुंहिंजी ज़िंदगी वयो हू तबाह करे। दोस्तीअ में वसियत कयां थो, मां मरी वञा न मुंहिंजे पोयनि खे चइजांइ अबाणे ॻोठ दफ़नाइनि। अदा तू मरी वेंदा असां तोखे रोड ते दफ़नाईंदासीं। रोड ते छो? अरे कबर जी कबर, जंप जो जंप ठही वेंदो। मुंहिंजा प्यारा मुश्की कारा पुछड़ा मूंखे ॾाढो वणंदो आहे। इहो वरी कहिड़ो प्यार वा? प्यार थी करे या बेइज्जती? मशहूर अवाजी ही जोड़ी केड़े ज़ालिम आखिर टोड़ी, चए देशी नज़ीर मज़ारी हुई चोटे अवाजी यारी, तो खछाते फिटाए वयो वा कारो वगो सिपाए वयो वा कारो। ओए तोखे ख़बर आ छोकरियूं मंगणे खां पोइ कोको छो पाईंदियूं आहिनि? न यार मूंखे त ख़बर न आहे, तू ॿुधाए। छो त छोकरनि खे ख़बर पवे जंहिं प्लाट ते उहे कब्ज़ो करण था चाहिनि उन ते अॻ में ई कब्ज़ो थियल आहे। कितने की है? 10 रुपए की है। सारी 10 रुपए की। ये 10 रुपए की और ये पूरा कितने का है? कितने का होगा? एक आइडिया? कितने बजे से बेचने आते हो बाहर? यार कयो थमो अहिड़ो कराची होश थी वियो आहे गुम, माथो चवां मूंसां सिंधी ॻाल्हा चथो उर्दू में बोलो तुम, माथो चवां मूंसां सिंधी ॻाल्हा चथो। और उससे भी बेकार है ये लड़की जिसने तुम्हारा हाथ थामा है। दबाओ जाए यहाँ से, इस घर में तुम्हारे लिए कोई जगह नहीं। तुम दोनों की अगर किसी ने सूरत में देखी तो ये बनता उसकी शक्ल नहीं देखेगा। सुहिणा माण्हू प्यारा माण्हू प्यार बि हज़ार, सिंधी माण्हू सिंधी माण्हू पधरा लखन में